बडाणी वेझो ॻोठ मीरा शाह वासी पुरस्रार नमूने लापता थी वियल नौजवान मुर्तज़ा पुट रहमतुल्लाह भुट्टो जो को बि ॾस पतो न पइजी सघियो। नौजवान जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। वारस सख़्त परेशान। नौजवान जे पीउ रहमतुल्लाह भुट्टो जो चवणु आहे त मुंहिंजो पुटु मुर्तज़ा 2 तारीख़ खां गुम आहे, कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी कोन्हे। असांखे शक आहे त पुट खे अगवा कयो वियो आहे। संदसि जो नंबर बि बंदि मिली रहियो आहे ऐं मदद कई वञे। पुट जे लापता बाबति म्याणी थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई आहे। पुलिस हिन वक़्त ताईं पुट जी ॻोल्हा न करे सघी आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते पुलिस जो चवणु आहे त नौजवान 2 तारीख़ ते ॻोठाणे जे मोटरसाइकिल काहे वियो आहे। 11 तारीख़ ते नौजवान जे वारसनि पारां रिपोर्ट दर्ज कराई वई आहे। मोबाइल जी CDR मुताबिक़ लोकेशन रहीम यार ख़ान ज़िले मां मिली आहे। वधीक जांच करियूं पिया।